मैं छोकरे निकाह पढ़ाणो है। हां बाबा वेयो वेयो बचा वेयो। माई वडी डांटो पुट रंबे जो एक कहानी बकरी हिगड़ी कारी में अधे एकड़ जमीन जो हक मोहर में तोखे कबूल आ। ओके सब कबूल है पर कारो सीधी कबूल ना है। मुला वरी पुछे यार। माई वडी डांटो पुट रंबे जो एकड़ी कहानी बकरी हिगड़ी कारी में अधे एकड़ जमीन जो तोखे कबूल आ। मुके यो कारो सीधी पसंद ना है। तो भला इन कारे सीधी के हण गोली ही मुला तोखे कबूल आ। नहीं इना दा शादी आऊं कंदु अरे मुंजा 5 लाख खादी आऊं शादी कंदु अल्लाह करामती बाबा असांजो फैसलो कर। छा मसलो बच्चो? मां चवा तो इन सां शादी आऊं कंदुसि, हीअ नुभागी चवे थी मां हुन सां शादी कंदी, फैसलो ॿुधा। माई वडी जे हिन जी दिल तोड़े तू हुन सां शादी कंदी तॾहिं बि जहन्नम में वेंदी। जे हिन जी दिल तोड़े तू हिन सां शादी कंदी तॾहिं बि जहन्नम में वेंदी। करामती बाबा वो छा कया? तू जन्नत में वञण चाहीं थी। हां करामती बाबा। ओ हिन बिन्हिनि खे विझ धूड़ मुंहं में हल त न फकीर बाबा सां शादी कर।